नाज़िन घोटकी में बम्बली माइनर जी पुछड़ी वारनि आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर एहसान कलवर। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में पाणी जी जेका खोट आहे उहा शिदत अख़्तियार करे वई आहे। बम्बली माइनर जे पुछड़ी जे आबादगारनि पाणी जी खोट ख़िलाफ़ डायरेक्टर सीडा जी ऑफिस ॾाढो एहतिजाजी मुज़ाहिरो करे हिन वक़्तु धरणो हंयो वियो आहे। आबादगारनि जो इहो चवणु आहे त बम्बली माइनर में पाणी जे बजाए जेको आहे पुछड़ी वारे इलाइक़नि में वारी उॾामे रही आहे, जंहिंजे करे जेको उतां जो जेको कमंद आहे, जेको कपाह जो फ़सुलु आहे, उहो सख़्तु मुतासिर थियो आहे। फ़सुलु सड़ी रहियो आहे, पर आपाशी खाते जे अमलदारनि जे कन ते जूअ बि न पई किरे, तंहिंजे करे जेको आहे बम्बली माइनर में पाणी जी बिल्कुलु जेका आहे उहा खोट आहे। ऐं उन्हनि जो इहो बि चवणु आहे आबादगारनि जो त आपाशी खाते जा जेके अमलदार आहिनि उहे पाणी मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे धिकनि जे ज़रिए ऐं लिफ्ट मशीननि जे ज़रिए विकिरो करे रहिया आहिनि, तंहिंजे करे बम्बली माइनर समेत जेके ॿिया वाह आहिनि उन्हनि वाहनि ते जेको आहे पुछड़ी ते पाणी न पहुची रहियो आहे, तंहिंजे करे आबादगार सख़्तु परेशान आहिनि। जी ठीकु आहे एहसान, अपडेट करण लाइ तव्हांजी महिरबानी।